जो है जरूर क़यामत ताईं मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र हलंदो। कीअं हलंदो? ॾींहुं क़यामत ताईं पियो हलंदो ही शान मदीने वारे जो। का शइ न हूंदी त बि रब हूंदो, का शइ न हूंदी त बि रब हूंदो। सना खान मदीने वारे जो। गलती चो सुभान अल्लाह। मौलूद पढ़ी हिकिड़ा वीदा पैदा त अॻे वरी ॿिया थींदा। मौलूद पढ़ी हिकिड़ा वीदा पैदा त अॻे वरी ॿिया थींदा। ख़त्म ई न थींदो हलंदो रहंदो, ख़त्म ई न थींदो हलंदो रहंदो। ही बयान मदीने वारे जो। आशिक़ साबिक़ तो फरमाए मुझे मुस्तफ़ा जो शान ख़त्म ई न थींदो। छो? छो त रब चाहियो आहे त मुंहिंजा महबूब मां अल्लाह तो चाहियां त तुंहिंजो ज़िक्र बुलंद हुजे और अफ़ाना लॻा ज़िक्र कर।